हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कलता श्रवण कयो शरीर जा जेके इंद्रियन जा सुख है नजर ॾाढा मिठा ईंदा आहिनि, प्यारा नजर ईंदा आहिनि। जबान जा स्वाद, अखियुनि जा नज़ारा, त्वचा जा स्पर्श जा सुख, हाँ वाणी जो वार्तालाप, घुमण फिरण, ऐश करण, लेकिन हकीकत में दुखदाई। समझदार संत महात्मा इन में फासंदा न आहिनि। चओ हरे राम। जै इंसान शरीर जे नास थियण खां पहिरियां ई काम क्रोध के हमेशा लाइ जीते वरतो। केॾी सरल ॻाल्हि आहे। मरण खां पहिरियों असां काम क्रोध के अगरि जीते वठूं पोइ सो हिन लोक में योगी आहे। हिन लोक में केरु आहे? योगी आहे। कोई थोड़ो थोड़ो क्रोध खां बचे थो त वरी मोह में फासी थो पए, कोई मोह खां बचे थो त लोभ में फासी थो पए। काम में तो दुनिया फाथल आहे। ॾाढी कठिन राह है। जै काम क्रोध के जीते वरतो वो असली योगी आहे ऐं वो सुखी भी आहे। वो ही सुखी आहे जेको माण्हू अंतरात्मा सां सुखी आहे। भीतर मतां ईअं सम्झो कि इनखे त घर सुठो कोन्हे, इनखे त कपिड़ा सुठा कोन, हिननि वटि त पैसो कोन्हे, हिन जो त परिवार कोन्हे, हिनखे त कोई पुछे कोन थो, हे काॾो सुखी हूंदो। इन गणत में असां संतनि खे न तोले सघंदासीं भाई। कई संत महात्मा राजाई छॾे करे बंदगी कई आहे, यानी उन राजाईअ में अरबन रुपयनि में सुख न हुयो, फ़क़ीरीअ में सुख आयो न। तरी तो कबीर साहब चवन था, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पायो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में। भला बुरा सबका सुन लीजे, कर गुजरान गरीबी में, मन लागो मेरो यार फकीरी में। आखिर ये तन खाक मिलेगा, कहाँ फिरत मगरूरी में। कहत कबीर सुनो भाई साधो, साहब मिलत सबूरी में। भगवान सबूरी यानी समता, धीरज, सब्र में प्राप्त थींदो। हरे राम। सोचो असां जेके भी दुख आहिनि इन करे त आहिनि न कि कुछ न कुछ असांखे खपे, यानी तरीक़ा अलग अलग आहिनि। या जेको थियो आहे उहो न थियणु खपे, और जेको मां चाहियां तो वो थे नथो, जेको थे तो वो मुझे पसंद ना है। सजी दुनिया इन करे तो दुखी आहे। इनके चइबो काम, कामनाऊं। काम यानी विस्तृत रूप, इच्छाऊं, कामनाऊं, यो विस्तृत रूप आहे। एक रूप आहे उन जो काम की स्त्री पुरुष जो जेको आकर्षण आहे। काम जो व्यापक रूप कामनाएं, इच्छाएं। संसार में कई लखन माण्हुनि शादी न कई आहे, पर उहे भी सुखी कोन्हनि सब। ये न कि सब सुखी न आहिनि, पर कई शादी न करे भी सुखी, कई शादी करे भी सुखी। छो जो सुख त समता में, भगवान जे याद करण में आहे, प्रभु जे रजा में राजी रहण में आहे। हरे कृष्ण हे हरे। श्री कृष्ण चवन था अॻिते तो जेको माण्हू, जेको संत महात्मा समझण खपे, अहिड़ा गुण आहिनि जेके, जेको पुरुष अंतरात्मा सां सुखी आहे, पंहिंजी आत्मा में आनंदित आहे, यानी पाण खे छॾे ॿिए कंहिंजी सेकंड पर्सन, सेकंड थिंग, कोई ऑब्जेक्ट, कोई वस्तु, काई शइ, कोई सिचुएशन, परिस्थिति, कंहिं माण्हूअ जी उनखे कोई ज़रूरत ई कोन्हे। पंहिंजो पाण में मौज में आहे, हे मस्तीअ में आहे, बढ़िया बेफ़िक्रीअ में, परलय थी वञे उनखे परवाह ई कोन्हे। एड़ा मौज में हूंदा आहिनि ब्रह्म ज्ञानी। चवनि था अगर ये पूरा धरतियूं एक साथ आसमान किरी पे, कई पहाड़न के विच में अची वञे न ब्रह्म ज्ञानी, ये पहाड़न में अगर ये पूरो दबजी वञे तॾहिं भी वो निडर रहंदो आहे। उन जे मौज में फर्क न ईंदो आहे। चओ हरे कृष्ण। चओ न भाई हे हरे। ॿियो कमु केरु ईंदो आहे वरी? यही तो कम ईंदो न। चओ हरे राम। यही हलंदो आहे नाम।
त जेको महात्मा पंहिंजे अंतरात्मा में आनंद में आहे, सुखी आहे, आत्मा में ही वसंदड़ आहे, यानी पंहिंजे आत्मा में ही उनजी बैठक आहे, आत्मा सां ई ज्ञानी आहे, अहिड़ो पुरुष ई शांत ब्रह्म खे पाईंदो आहे, जंहिंजा सभु पाप नाश थी विया आहिनि ऐं ज्ञान जे करे शक वहम भरम भोला मिटिजी विया आहिनि। सभिनी प्राणियुनि जे भलाईअ में ई लॻल आहे। सर्वभूत हिते रता, इहो शब्द अची वियो। सभिनी प्राणियुनि जे, चओ न भाई, भलाईअ में कोई बि साम्हूं अची वञे उनजो उनजे द्वारा भलो ई थींदो, अनिष्ट बुरो थी नथो सघे। चाहे दुश्मन हुजे उनखे बि सही मार्ग ते लॻाए करे उनजो भलो ई कंदो। सर्वभूत हिते रता, यादि अथव? सुभाणे जो वचन ॿुधाईंदो हा न, ॿुधाईंदो न? हिकु शब्द त अथव बसि, पहिरियों बि तव्हां यादि कयो आहे। सर्वभूत हिते रता, सर्वभूत हिते रता। भूत यानी भूत प्रेत बेताल न, भूत यानी प्राणी, यानी वो कंहिं गांइ जी सेवा कंदो, माण्हूअ जी सेवा कंदो त अगरि मच्छर ॾिठई त उनखे उन में बि दया अची वेंदी। हे मच्छर कीअं मरी वियो वीचारो, हे कीअं बचंदो, पाणीअ में किरी पियो आहे। हुनजे लाइ आकार प्रकार मायने नथो रखे, करुणा मायने थी रखे पई। सर्वभूत हिते रता, सभिनी प्राणियुनि जे भलाईअ में लॻल आहे। इहो त केवल हिकिड़ो गुण आहे, इहो बि मामूली न आहे। चओ हरे राम। जंहिंजा सभु पाप नाश थी विया आहिनि, ज्ञान जे करे शक वहम भरम भोला मिटिजी विया आहिनि। सभिनी प्राणियुनि जे भलाईअ में ई जंहिंजो मन लॻल आहे, हिन जो भलो कीअं थिए, हिन जो भलो कीअं थिए, ऐं जंहिंजो चित ईश्वर जे ध्यान में ई लॻल आहे, अहिड़ो ब्रह्म वेता यानी ब्रह्म ज्ञानी पुरुष पर ब्रह्म खे पाईंदो आहे। सरल शब्द में अगरि चऊं न त जंहिंजा काम क्रोध लोभ मोह अहंकार विकार मिटिजी आहिनि, कोई उनखे आसक्ति राग कोन्हे, मौज में आहे, भॻवान जी रजा में राजी आहे, मरण जे लाइ बि उनखे कोई गम कोन्हे, तयारु वेठो आहे, ऐं जीअण जे लाइ बि उनखे चिंता न, जीअं रखे। अहिड़ा महात्मा जीते जी मुक्तिन, भॻवान चवनि था इहे ब्रह्मवेता पुरुष ई पर ब्रह्म खे पाईंदा आहिनि। काम क्रोध खे जीतियल मन वारे पर ब्रह्म परमात्मा सां साक्षात्कार कयल ज्ञानी पुरुष लाइ हर पासे पर ब्रह्म परमात्मा ही मौजूद आहे। समझो था न? हिकु लाइन में ॿुधायो, जह देखो तह अपना स्वामी, गुरबाणी में ॻाईंदा आहियूं, जह देखो तह यानी सिया राम में सभु जग जानी, वो जाॾे बि निहारे उनखे भॻवान ई नज़र ईंदो आहे। पूरब पश्चिम उत्तर दिक्षन तुंहिंजो मुंहिंजो पंहिंजो परायो, सभिनि में ब्रह्म नज़र ईंदो आहे। सभे घट राम बोले, राम बिना को बोले रे। नामदेव महाराज चवनि था हुनजे बिना कोई ॻाल्हाए सघंदो, उनजे बिना त सभु मुर्दा आहिनि। वाणीअ जी शक्ति, नेत्रनि जी शक्ति, श्रवण शक्ति, हलण जी शक्ति, बुद्धीअ जी शक्ति, सभु कुझु त उन जी आहे। उनजे बिना आहे केरु? हरे राम। उनजे लाइ हर तरफ़ भगवान ही भगवान आहे। हे अर्जुन, ॿाहिरें विषय भोगन जी चिंता छॾे ॿाहिरि ही त्यागे ऐं नेणनि जी नज़र भिरवनि जे विच में, भवनि जे विच में, जाते तिलक लॻाईंदा आहियूं न असां, माताऊं बिंदी लॻाईंदा आहियो, ध्यानु ॾेई ॿुधो कि ॿाहिरें विषयनि भोगनि जी चिंता छॾे ॿाहिरि त्यागे नेणनि जी नज़र खे भिरवनि जे विच में, भवनि जे विच में करे प्राण ऐं अपान वायुअ खे हिकु करे, जंहिं मन बुद्धीअ ऐं इंद्रियनि खे जीते वरितो आहे ऐं जेको इच्छा भव क्रोध खां छुटल आहे, सो सदाई मुक्त आहे। ठीकु आहे? हलो भाई, बसि हाणे केवल 2 श्लोक बचियल आहिनि, हिकु श्लोक बचियल आहे, लेकिन 5 मिंट लॻंदा सम्झाइण में, त उहो सुभाणे पढ़ंदासीं। ठीकु आहे? पोइ वरी 5 अध्याय जो महात्म। श्री कृष्ण गोविंद।